السلام علیکم. ٹھیک ہے. سر میں ریکارڈنگ थी हले हुन करे असां ॻाल्हाए नथा सघूं ऐं हिन महिल कैमरा सेटअप थो थिए हुन करे असां तकिड़ो ॻाल्हाए था वठूं. ॿियो ख़ैरु आहे ख़ुशायो हा ख़ैरु आहे. तव्हां ॿुधायो. साईं तव्हांजो आवाज़ नथो निकिरे. वेस्पर में माना ईअं ॻाल्हि खैर ख़बर आहे छा थियो. दरकार ॾींदो आहे. इन करे आस्ते था ॻाल्हायूं. वेस्पर में था ॻाल्हायूं. जीअं माइक डिस्टर्ब न थिए. तक़रीबन 32 रुपया किलो आहे. छाजी रिकॉर्डिंग. हीअ रिकॉर्डिंग कान थी थिए. ॿुधो इहो रवि वेस्पर में घणो कहिड़ो एक्टर ॻाल्हाईंदो. सफ़ा वेस्पर असांजे हिन में माना ईअं ॻाल्हाईंदो जो ॿिए बसां वारो कोन ॿुधी सघंदुसि. अनवर शाह अनवर शाह जो आवाज़ भारी हो न. बेस वारो आवाज़. ऐं पोइ ईअं त थियो न पथर जा माण्हू रिकॉर्डिंग पिया कयूं त हुन में सीन पियो हले माना सेट ते. मां हाणे सेट खां सम्झो त 10 फुट परे वेठो हुउसि. कैमरामैन सुधीर मिलारी भरिसां बीठो. मां 10 फुट परे बीठो हुउसि त राणी जुमिलो केरु कंवल बलोच उन जुमिलो ॻाल्हायो. अज़ीज़ कंबराणी जुमिलो ॻाल्हायो. हाणे अनवर शाह जो वारो त मां माना इंतज़ारु करे करे मूं फाट खाधो. मुंहिंजो सां तुंहिंजो जुमिलो आहे त होॾां सुधीर मिराई चयो अड़े ॻाल्हाए बि थो न चुप त कर. यार अलाए मूं त इहा आवाज़. अच्छा न वाक़ई वेस्पर में जेको ॻाल्हाईंदो आहे न अॻिले खे ॼण ॿुधण में ई न ईंदो आहे. छो जो माइक त वरी वेझो हूंदी आहे न. उहो त हाणे कैमरामैन खे त ॿुधण में ईंदो त भई ठीकु आहे जेको आहे सो माइक में ॻाल्हाए थो. पर जेको भरिसां वारो हूंदो उहो कीअं माना छा ॻाल्हायईं छा न ॻाल्हायईं. पर उहो वरी बेस करे ॻाल्हाईंदा हुआसीं जीअं इस्माइल चांडियो साहिबु ॻाल्हाईंदो आहे. सफ़ा ईअं. असल में उस्ताद अनवर शाह सां सीरियल कयो उड़ान. उड़ान में जेको मुंहिंजो किरदारु हो उहो जुगनूअ जो किरदारु हुओ ऐं असांजे माना वेढ़े जो जेको सरदार हुयो उहो अनवर शाह हो. पर उन में मुंहिंजो माना जेको टेम्पो हो माना हीअं हुयो त हे आकाश बाबा हूअं त तूं आसमान ते उॾरंदो आहे. अॼु त भला तुंहिंजा पेर ज़मीन जी जद में पिया आहिनि. छो बाबा माना मां इहो टेम्पो त माना ऐं मां अरबो हूंदो हुउसि. माना हिकिड़ो विलन टाइप करेक्टर हुयो. पोइ उस्ताद अनवर शाह वटि जे मां फ़ैसिलो पियो थिए. उहो माना मुखी हुयो माना वेड़े जो ॻाल्हाए कोन. मां कन ॾेई ॿुधां त अलाए छा चई मां चवां छा. मां माना ईअं मां चयो उस्ताद तव्हां थोरो चुटो त ॻाल्हायो. मां चयो मां बसि मां हर एक्टर खे सम्झी पिए सघियुसि पर उस्ताद अनवर शाह खे मां न सम्झी. हा कमाल कमाल. असल में उहो आवाज़ु हुनखे वॾो सपोर्ट कंदो. बेस्ट आवाज़ु हूंदो. जी बाबा. हलो बाबा. हलो हलो बाबा हाणे तुंहिंजा इहे सोलो आहिनि दादा. अच्छा लाला जा सोला या हो कर न सोला हुन खां वठो ईअं असद कुरेशी का निसार शाह का. अलाह तव्हांखे सलामत रखे. न इहो पंहिंजो खादम तो वेस्पर में ॻाल्हायो माना कंहिं ड्रामे में सीरियल में. न असां राड़ा. हा 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 जीअं सूतली ऐं सूतली बि ईअं आहे. हा ख़बरदार होशियार बेकरा इंतज़ार लॻातार माना गले मां. असल में सूतली जो करेक्टर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फैमिली फ्रंट में अशरफ ख़ान जेको 50-50 में ईंदो हा हा उन जो डॉक्टर जो करेक्टर हो. मां उन मां इहो पिक कयो. इंस्पायर थिए माना बाइका थी मतिलबु अहिड़े टाइप माना इहो फ़ोन ते ॻाल्हाईंदो आहे
हाँ क्या हुआ? अच्छा मेरी क्लिनिक पे रश है, देखो देखो साइड वाली क्लिनिक में होता, मेरे पास तो मरीज ही नहीं आते हैं। देखो अच्छी उनजी खुलियल है ऐं मतिलबु ॾाढो भलो ॾाढो अशरफ खान बहितरीनु कॉमेडियन आहे। 50-50 पंहिंजे हिसाब सां। न जो उहे असां विस्पर में ॻाल्हायूं त ॿुधण में ई कंहिंखे कोन अचे। कोशिशि कंदासीं, हाणे ॾिसूं विलियन करे ॾिसूं केॾी महिल भला। हा विलियन कर, कॉमेडी त कयो थी कॉमेडी कयो आहे, पर विलियन तूं सुठो कंदे। विलियन कंदासीं, बाटी कोन्हे न, हाठी कोन्हे। विलियन जे लाइ तूं हिकिड़ो कमु कर न, भट्टी साहिब वांगुरु ठोड़ कराए, हा ठोड़ कराए ऐं पोइ बीह वञ बसि। सफ़ा ईअं गंजो हुजे वरी बसि पोइ टिकण खे हथ हुजनि रुॻो बसि। इहा ॻाल्हि ईअं आहे, हा ॾाढी करे इहो ॾाढी लिख प्यारा लिख, लिख प्यारा लिख।